महान सच जे बारे में ॻाल्हाए थो। असां पहिरें महान सच जे बारे में पहिरें टे वचन में ॾिठो त हलो त हाणे पहिरें अध्याय जे चोथे वचन खे ॾिसूं। हे भाउर, परमेश्वर जा प्यारा माण्हू, असां ॼाणींदा आहियूं त तव्हां चुनियल आहियो। हिते असां वापसि चुनियल हिन अखर ते अचूं था। असां हिन जे बारे में एफिसियों जे ख़त में बि सिखियो। एफिसियों जे पहिरें अध्याय ऐं चोथे वचन में असां पढ़ियो हुयो, जीअं हुन असांखे जगत जी उत्पत्तीअ खां पहिरियों हुन में चुनी छॾियो त असां हुन जे क़रीब प्रेम में पवित्र ऐं निर्दोष हुजूं। पौलुस थसलुनियन जे विश्वासियुनि खे ख़त लिखंदे चुनाव जे बारे में लिखंदे कोई एतराज़ कोन थो करे ऐं उहो परमेश्वर जे नज़र सां हिन खे पेश करे थो। तव्हां ऐं मां परमेश्वर जे पासे खां हिन खां नथा ॾिसूं ऐं न ई कॾहिं ॾिठो आहे। पर सच जा कोई महान स्वयं सिद्ध कथन आहिनि जेके असांखे साम्हूं रखणु खपनि। कोई स्वयं सिद्ध कथन खे साबित करण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। जीअं त ॿिनि बिंदुअनि जे विच जो सभिनीनि खां नंढो अंतर हिकु सिधी रेखा आहे। हेरनि ॻाल्हियुनि खे साबित करण लाइ कोई वाद विवाद कोन हूंदो आहे, पर कोई अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिन्हनि खे असां सबूत बिना ई असूलियत करे स्वीकारींदा आहियूं। ऐं हुननि मां हिकु असूलियत हे आहे त कोई अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन्हनि खे सच हीअं साबित ई नथो कयो वञी सघे। उन ई तरीक़े सां पौलुस हिते चुनाव जे बारे में वाद विवाद करण जी कोशिश ई नथो करे, हुन खे साबित करण जी कोशिश ई नथो करे। उहो छरो हे ॿुधाए थो त चुनाव इहा हिकु असूलियत आहे। हे भाउर, परमेश्वर जा प्रिय माण्हू, असां ॼाणींदा आहियूं त तव्हां चुनियल आहियो। हे परमेश्वर जे पासे खां ॾिसण ईंदड़ तस्वीर आहे। सृष्टिकर्ता खे पंहिंजो शासकीय या प्रभुसत्ता संपन्न हक़ आहे। अमरीका जे राष्ट्र ते 16हीं ऐं 17हीं सदीअ में रहंदड़ नैतिकतावादी गठ जो ॾाढो महान प्रभाव पियो। इहो गठ जंहिं महान सचनि लाइ दृढ़ बीठल हुयो, हुननि मां हिकु इहो हुयो त परमेश्वर जो शासन ऐं हे हुननि जे सॼे जीअण जे तरीक़े जो आधार हुयो। चुनाव ऐं सॼी ज़िंदगीअ जे पुठियों परमेश्वर जी प्रभुसत्ता आहे। सृष्टिकर्ता खे पंहिंजो शासकीय हक़ आहे। असांखे हे सम्झण जी घुर्ज आहे त परमेश्वर अंतरिक्ष जो निर्माण कयो। मुंहिंजी हिन में कोई दिलचस्पी कोन्हे त हुन हे कीअं कयईं। मां छरो हिन असूलियत ते ज़ोर ॾियणु चाहियां थो त आदि में परमेश्वर आकाश ऐं पृथ्वीअ जी सृष्टि कई। हाणे कोई अहिड़ा माण्हू आहिनि जेके हे स्वीकारण लाइ तयारु आहिनि त हुन निर्मिती कई, पर उहे हुन खे अंतरिक्ष जो मार्गदर्शन करण जो हक़ ई कोन ॾींदा आहिनि। उहे परमेश्वर खे हुन लाइ उद्देश ॾियण जो हक़ बि नाकारींदा आहिनि। छा मां तव्हांखे हे ॿुधायां त असां हेरे अंतरिक्ष में जी रहिया आहियूं जंहिंजो निर्माण परमेश्वर कयो आहे ऐं हुन जो अस्तित्व बि हुन ई जी महिमा जे लाइ आहे। मत्ती जे 5 अध्याय जे 16 वचन में बि प्रभु यीशु मसीह पर्वत तो ॾिनल उपदेश में चयईं, उन ई तरीक़े सां तव्हांजो उजियारो माण्हूअ जे साम्हूं चमके त उहे तव्हांजे भले कमनि खे ॾिसी करे तव्हांजे पिता जी जेको स्वर्ग में आहे वॾाई करनि। हुन हीअं कोन चयईं त तव्हांजे सुठे कमनि सां तव्हांजी वॾाई थिए। न, बिल्कुलु न। तव्हांजे भले कमनि सां पिता जी स्वर्ग में वॾाई थियणु खपे। छा मां ख़ासि करे मुंहिंजा मसीही दोस्त तव्हांखे चवां त परमेश्वर सृष्टिकर्ता आहे ऐं हिन अंतरिक्ष जो अस्तित्व हुन जी महिमा लाइ आहे। उहो परमेश्वर आहे ऐं हुन खां सवाइ ॿियो कोई कोन्हे। उहो
कंहिं वटि बि सलाह वठण लाइ कोन ॾिसंदो आहे। उहो इहो अंतरिक्ष पंहिंजी ई उद्देश्य लाइ हलाए रहियो आहे। हिन जो मार्गदर्शन बि उहो पंहिंजी ई महिमा लाइ करे रहियो आहे। तव्हां ऐं मां अहिड़े अंतरिक्ष में रहियल आहियूं जंहिंजो केंद्र परमेश्वर आहे। हिन अंतरिक्ष जो केंद्र इंसान या पृथ्वी या स्वर्ग कोन्हे। इहो अंतरिक्ष परमेश्वर जो आहे ऐं उहो हिन खे पंहिंजे तरीक़े सां हलाए रहियो आहे। अञा बि कुझु ॿुधाइण जी घुर्ज आहे त परमेश्वर अत्याचारी शासक कोन्हे। परमेश्वर नीतिमान आहे। जेको बि परमेश्वर कंदो आहे उहो सही हूंदो आहे। तव्हां सोचींदव त हीअं हमेशह कोन थींदो आहे, पर मूं वटि तव्हां लाइ समाचार आहे। अगरि तव्हांजी इहा सोच कोन्हे त परमेश्वर जेको बि करे थो हुन में उहो सही आहे ऐं इहा सोच आहे त परमेश्वर जी योजना सभिनीनि खां बहितरीनु कोन्हे, त मुंहिंजे वटि तव्हां लाइ इहो समाचार आहे त तव्हां ग़लति आहियो। परमेश्वर ग़लति कोन्हे, तव्हां ग़लति आहियो। तव्हां ई उहो शख़्स आहियो जंहिंखे पंहिंजी सोच सही करणी आहे। छो त अगरि तव्हां हीअं कोन था कयो त तव्हां अंतरिक्ष मां पेर ॿाहिरि कढी रहिया आहियो। अंतरिक्ष परमेश्वर लाइ अस्तित्व में आहे, हुन जी महिमा लाइ ऐं हुन जे उद्देश्य लाइ। अहिड़ो कुझु बि कोन थियण वारो आहे जेको हुन जी महिमा लाइ कोन थींदो। उहो नियंत्रण करण वारो आहे। उहो ई अॼु अंतरिक्ष हलाए रहियो आहे। हे ध्यान में रखंदे अचो ॿियो कुझु बि ध्यान में आणियूं। छा तव्हां कॾहिं बि करे हिन असूलियत जे बारे में सोचियो आहे त तव्हां त कॾहिं पैदा थिया हुयो? तव्हांजो अस्तित्व न बि थी सघे हा। शायदि मां बि अस्तित्व में कोन हुजां हा। परमेश्वर मूंखां या कंहिंखां बि हे अची कोन पुछियो, मनोज, छा तोखे अस्तित्व में अचिणो आहे? मुंहिंजो त अस्तित्व ई कोन हुयो, त मूंखे उहो पुछे कीअं आ? उहो ई आहे जंहिं हिन जे बारे में सोचियो। उहो ई आहे जेको मुंहिंजे अस्तित्व लाइ ज़िमेदार आहे। ऐं हुन मूंखां इहो बि कोन पुछई त छा मूंखे भाई बणिणो आहे या माई। हुन मूंखां हे कोन पुछियो त छा मूंखे हिन ॾींहं या हिन युग में पैदा थियणो आहे। हुन मूंखे मुंहिंजा माउ पीउ चुनण लाइ कोन चयो। हुन मूंखे इहो तइ करण लाइ कोन चयो अगरि मूंखे भक्त माउ पीउ खपनि या धनवान। ऐं पोइ उहे त ॿिन्हिनि मां कहिड़ा बि कोन हुया। परमेश्वर अंतरिक्ष हलाए रहियो आहे छो त इहो हुन जो ई आहे। तव्हांखे शायदि हे वणंदो कोन, पर इहो हीअं ई आहे। हाणे परमेश्वर अत्याचारी कोन्हे। कोई बि हुन जी इच्छा जे ख़िलाफ़ कोन चुनियो वेंदो आहे ऐं कोई बि हुन जी इच्छा जे ख़िलाफ़ अस्वीकार कोन कयो वेंदो आहे। जेको बि परमेश्वर कंदो आहे उहो सही ई कंदो आहे। रोमियो जे 9 अध्याय जे 14 वचन में पौलुस सवाल पुछी जवाब बि ॾिए थो। इन्हीअ करे असां छा चऊं? छा परमेश्वर जे हिते अन्याय आहे? कदापि न। हाँ दोस्त, परमेश्वर जेको बि करे उहो सही ई कंदो आहे। असांखे हुन जाइ ते वापसि मोटणो आहे जिते असां इहो सम्झी सघंदासीं त असां छरो प्राणी आहियूं। छरो प्राणी ई न, पर पूरे तरह सां चरित्रहीन प्राणी। मां इहो ॼाणां थो त अॼु जे ॾींहं में अहिड़ी ॻाल्हि चवणु ॿियनि खे सुठी कोन लॻंदी। असांखे छरो हिक ॿिए जी पुठ ते खुजणु भाईंदो आहे ऐं इहो हिक ॿिए खे ॿुधाइणु वणंदो आहे त असां केॾा भला आहियूं। इन करे प्रेम जा कप ॾिना वेंदा आहिनि ऐं फलां फलां खे फलां फलां वजह जे करे पुरस्कार ॾिनो वेंदो आहे। इंसानी जातीअ खे हीअं करणु ज़रूरी लॻंदो आहे ताकी उहे इहो दिलासो पाण खे ॾेई सघनि त उहे हिते हेठि धरतीअ ते कहिड़ा महान प्राणी आहिनि। असूलियत त इहा आहे त असां परमेश्वर जे ख़िलाफ़ विरोध में आहियूं। हाणे मूंखे वरी सां दोहिराइणु ॾियो जेको पौलुस थिस्सलुनीअ जे विश्वासियनि खे चवे थो। हे भाउर, परमेश्वर जा प्यारा, असां ॼाणींदा आहियूं त तव्हां चुनियल आहियो। शायदि तव्हांखे इहो वचन कोन वणंदो आहे,
पर इहो हीअं ई थियो ऐं परमेश्वर इहो अंतरिक्ष हलाए रहियो आहे। हुन जे ख़िलाफ़ु क़दम सां क़दम मिलाए हलण जे बजाए मुंहिंजी तव्हांखे इहा ई सलाह आहे त तव्हां सिधो मुंहं ते हुन साम्हूं वञी पओ ऐं हुन जो शुक्र मञो, छो त हुन तव्हांखे अस्तित्व में आंदो आहे ऐं इन्हीअ करे छो त हुन तव्हांखे हिकिड़े मुक्त आचार शख़्स वांगुरु हुन लाइ फ़ैसिलो करण जो मौक़ो ॾिनो आहे। हुन जो निमंत्रण अॼु बि बीठल आहे। अगरि कोई प्यासो आहे त मुंहिंजे वटि अचे ऐं पीए। हे यूहन्ना जे 7 अध्याय जे 37 वचन में असां पढ़ूं था, छा तव्हां प्यासा आहियो त मसीह वटि अचो, उहो तव्हांखे स्वीकारण लाइ तयारु बीठो आहे। तव्हां चओ था त तव्हां प्यासा कोन आहियो त पोइ भुली वञो। परमेश्वर अॼु हिन भटकियल दुनिया खे पूरो ऐं मुफ़्त उद्धार ॾेई रहियो आहे। उहो माण्हू खे चवे थो, खणो या छॾे ॾियो। हिते ही आहे जिते तव्हांजी आज़ादी आहे। हर शख़्स खे ॿिन्हिनि मां कुझु बि करण जी स्वतंत्रता आहे। हाणे हिते अञा हिकु महान वचन आहे असांजे अभ्यास करण वास्ते। अचो त 5 वचन पढ़ूं। छो त असांजो सुसमाचार तव्हां वटि न छड़ो शब्द में ई पर सामर्थ्य ऐं पवित्र आत्मा में ऐं वॾे निश्चय सां गॾु पहुतो आहे। जीअं तव्हां ॼाणो था त असां तव्हांजे लाइ तव्हांजे विच में कीअं बणिजी वियासीं। पौलुस चवे थो, तव्हांखे ख़बर हुई त जॾहिं असां तव्हांजे विच में आयासीं तॾहिं असां आम माण्हू हुयासीं, बसि कमज़ोर इंसान जंहिंजा चप ऐं जिब मिटी जियूं ही ठहियल आहिनि। असां छड़ो अखर ॻाल्हाए पिया सघूं ऐं ॿियो कुझु न, पर असां परमेश्वर जो वचन ॿुधायो ऐं परमेश्वर जो वचन तव्हां वटि अखरनि में ई न पर सामर्थ्य ऐं पवित्र आत्मा में आयो। मुंहिंजा दोस्त, इहा असूलियत मुंहिंजे कम खे जग में सभिनीनि खां अद्भुत कमु साबित थी करे। मूंखे इहा ॾाढी वणंदी आहे। मूंखे परमेश्वर जो वचन सेखारणु ॾाढो वणंदो आहे। छा तव्हां ॼाणो था छो? छो त जॾहिं मां परमेश्वर जो वचन ॿुधायां थो, उहे छड़ो अखर हूंदा आहिनि, पर जॾहिं परमेश्वर जो आत्मा हिन अखरनि खे इस्तेमालु कंदो आहे त उहे सामर्थ्यशाली हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ी माई असांखे ख़त में इहो लिखियईं। हुन जॾहिं पहिरियों दफ़ा रेडियो जो इहो प्रोग्राम हलायो त हुन जे मुड़ुस उहो पूरो अधु कलाकु हिन रेडियो जे प्रचारक खे कोसणु लॻो, पर तॾहिं बि हुन माईअ इहो प्रोग्राम ॿुधणु जारी रखियो। हिकु ॾींहुं हुन जो मुड़ुसु रेडियो जे साम्हूं ई वेही वाद विवाद करणु लॻो। पोइ हिकु ॾींहुं उहा रेडियो हलाइणु विसरी वई हुई ऐं हुन जे मुड़ुस ई हुन खे यादि ॾेखारियो ऐं उहो वेही ॿुधणु लॻो। आख़िर में उहो ॾींहुं आयो जॾहिं हुन माईअ जे मुड़ुस रेडियो जे पासे में गोॾा टेके मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकारई। इहो ॿुधी तव्हां चवंदा त मां हिकु अद्भुत विक्रेता आहियां, पर सभिनीनि खां महान ॻाल्हि त इहा आहे त परमेश्वर जो आत्मा परमेश्वर जे वचन जो इस्तेमालु कंदो आहे। इहा असांजी ख़ातिरी आहे। हाणे मूंखे ध्यान सां ॿुधो। मां इहो विश्वास कंदो आहियां त बाइबल परमेश्वर जो बिना कोई दोष हुन जो वचन आहे, यानी परमेश्वर हुन जे द्वारा असां सां ॻाल्हाए थो। ऐं मां हे बि चवंदुसि त परमेश्वर जो आत्मा परमेश्वर जे वचन खे तव्हांजे दिलि में, ज़िंदगीअ में ऐं मुंहिंजे दिलि ऐं ज़िंदगीअ में आर पार प्रवेश कराए सघे थो, ताकी असां बदिलजी वञूं। माण्हू कमज़ोर इंसानी देह सां वरी कोन पैदा थींदा आहिनि ऐं न ई रेडियो या किताब जे कुझु अखरनि सां। पहिरें पतरस जे पहिरें अध्याय जो 32 वचन ॿुधाए थो, तव्हां नाशवन न पर अविनाशी ॿिज सां परमेश्वर जे जीवत ऐं सदा बीहारण वारे वचन जे द्वारा नयो जन्म पातो आहे। मुंहिंजो विश्वास आहे त परमेश्वर जो आत्मा
परमेश्वर जो वचन खणी हुन खे तव्हां साम्हूं असूलियत बणाए सघंदो आहे, छो त परमेश्वर जो वचन आहे ही अहिड़ी शइ। परमेश्वर जो आत्मा टेलीफोन जी डायरीअ सां या फिल्मी मैगज़ीन सां हीअं कुझु कोन करे सघंदो आहे, पर मुंहिंजो हे विश्वास आहे त परमेश्वर जो आत्मा परमेश्वर जो वचन खणी अद्भुत ऐं महान चमत्कार करे सघंदो आहे, ऐं उहो छड़ो परमेश्वर जे वचन जो ई हिन महान तरीक़े सां इस्तेमालु कंदो आहे। हिकिड़े अविश्वासी भटकियल पापीअ खे परमेश्वर जी संतान बनाइण जो कमु इहो महान चमत्कार। थिस्सलुनीका रोमियो राज ऐं शासन हेठों हिकु बस्ती हुई। रोमियो राज विधर्मी ऐं अविश्वासी हुयो। उहो हुन वक़्त ते सभिनीनि खां महान राजनैतिक व्यवस्था हुयो ऐं हुननि जी सेना अहिड़ी सामर्थ्यशाली हुई जग में जेकी अॼु ताईं कोन रही आहे। पर परमेश्वर जो वचन हिन बस्तीअ में प्रवेश करे वियो ऐं माण्हुनि जे दिलनि ऐं ज़िंदगियुनि ताईं पहुची हुननि जो रूपांतर करणु लॻो, हुननि खे बदिलणु लॻो। इहो हुन वक़्त ते थिस्सलुनीका में थियो ऐं परमेश्वर जो वचन अॼु बि साॻे ई नमूने कमु करे सघंदो आहे। इहो वचन ॾाढो ई अहम आहे। अचो त हिन खे वरी सां पढ़ूं, छो त असांजो सुसमाचार तव्हां वटि न छड़ो शब्द में ई पर सामर्थ्य ऐं पवित्र आत्मा में ऐं वॾे निश्चय सां गॾु पहुतो आहे। जीअं तव्हां ॼाणो था त असां तव्हांजे लाइ तव्हांजे विच में कीअं बणिजी वियासीं। पहिरीं ॻाल्हि हिकु शख़्स लाइ ज़रूरी आहे त परमेश्वर जो वचन ॿुधणु। उहो हिकिड़ो वास्तविक आधार आहे। माण्हू खे ख़ुशख़बरी ॿुधणु खपे। रोमियो जे किताब जे 10 अध्याय ऐं 17 वचन में लिखियलु आहे, अतः विश्वास ॿुधण सां ऐं ॿुधणु मसीह जे वचन सां थींदो आहे। उहो हिकु क्रिया जो प्राकृतिक भाग आहे। पर हिते ॻाल्हि ख़तमु कोन थी थिए, छो त बाइबल परमेश्वर जे वचन जी किताब इहा हिकिड़ी साधारण किताब कोन्हे। इहा हिकु श्रेष्ठ ऐं असाधारण किताब आहे। पवित्र आत्मा जे बिना ख़ुशख़बरी मिरई अखर आहिनि। पवित्र आत्मा सां गॾु इहा ख़ुशख़बरी परमेश्वर जो उहो सामर्थ आहे जेको हुननि सभिनीनि खे उद्धार प्राप्त कराईंदो आहे जेके विश्वास कंदा आहिनि। प्रभु यीशु इहो साफ़ ऐं बरोबरु ॿुधाई त पवित्र आत्मा छा कंदो। इहो यूहन्ना जे 16 अध्याय जे 7 खां 11 वचन में लिखियलु आहे। अचो त उहो पढ़ूं। त बि मां तव्हां सां सच चवां थो त मुंहिंजो वञणु तव्हांजे लाइ सुठो आहे, छो त अगरि मां कोन वञा त उहो सहायक तव्हां वटि कोन ईंदो, पर अगरि मां वेंदुसि त हुन खे तव्हां वटि मोकिलींदुसि। उहो अची करे संसार जो पाप ऐं धार्मिकता ऐं न्याय जे विषय में निरुतर कंदो। पाप जे विषय में इन्हीअ करे त उहे मूं मथां विश्वास कोन कंदा आहिनि, ऐं धार्मिकता जे विषय में इन्हीअ करे त मां पिता वटि वञा थो ऐं तव्हां मूंखे वरी कोन ॾिसंदव। न्याय जे विषय में इन्हीअ करे त संसार जो सरदार दोषी बीहारियो वियो आहे। हाणे असां अॻिते वधी पहिरें थिस्सलुनी जो पहिरियों अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। तव्हां वॾे क्लेश में पवित्र आत्मा जे आनंद सां गॾु वचन खे मञी करे असां जहिड़ी ऐं प्रभुअ जहिड़ी हालत हलणु लॻो। पौलुस सिलवानुस ऐं तिमुथियुस खे ऐं पाण खे थिस्सलुनियन लाइ हिकिड़ी मिसाल जहिड़ो ॾिसी रहियो आहे। मां त पाण खे हिकिड़ी मिसाल जे तौर ते पेश करण में हिचकिचाईंदुसि। मूंखे नथो लॻे मां हिकिड़ी ॾाढी सुठी मिसाल थींदुसि, पर पौलुस प्रेरित रोमियो राज में जाइ जाइ वेंदे पाण खे हिकिड़ी मिसाल जहिड़ो हिननि विश्वासियुनि जे साम्हूं रखंदो हुयो। वॾे क्लेश में पवित्र आत्मा जे आनंद सां गॾु वचन खे मञी करे क्लेश या पीड़ा ऐं आनंद हिक ॿिए जे बिल्कुलु ख़िलाफ़ हेरा अखर आहिनि। उहे हिक ॿिए खां हेॾो परे आहिनि जेतिरो पूरब पश्चिम खां आहे।
उहे हिक ॿिए खां अहिड़ो अलॻि आहिनि जहिड़ो राति ॾींहं खां आहे ऐं थधि गर्मीअ खां। इहे अहिड़ा अखर कोन्हनि जंहिंमें संबंध स्थापित थो कयो वञी सघे। अगरि हिकु माण्हू पीड़ा में या क्लेश में आहे त उहो आनंद में कोन थो थी सघे। इहो असांजे प्राकृतिक नज़र सां नज़र ईंदो आहे। ऐं अगरि हुन जी ज़िंदगीअ में आनंद आहे त इहा पक आहे त उहो क्लेश में कोन्हे। त बि परमेश्वर जा अहिड़ा अद्भुत सेवक या संत रहिया आहिनि जेके पीड़ा झेलींदे बि साॻे ई वक़्त ते पंहिंजे दिलनि में प्रभुअ जो आनंद बि संभालींदा आहिनि। इहा खरी जय जी ख़ुशी आहे। असां अॼु रोग मां चङो थियण जूं घणियूं ई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं ऐं मां परमेश्वर जो शुक्र थो मञां त हुन मूंखे ठीकु करे छॾियो। हे कहिड़ो अद्भुत आहे। पर मां परमेश्वर जे अहिड़े संतनि खे ॼाणींदो आहियां जेके मुंहिंजे अद्भुत थियण जी इच्छा खां बि वधीक अद्भुत आहिनि। इहे हिन वक़्त ते पीड़ा जे पलंग ते लेटियल आहिनि, क्लेश जे पलंग ते, ऐं अहिड़ी स्थितीअ में बि प्रभुअ जो आनंद हुननि जे दिल में आहे। अॼु अहिड़ो कोई माण्हू कोन्हे जेको जग ते मनोरंजन जो मज़ो वठी रहियो आहे ऐं साॻे ई वक़्त ते पीड़ा बि अनुभव करे रहियो आहे। जग इहे ॿई गॾु कोन करे सघंदो आहे। पौलुस चयईं त वचन वॾे क्लेश में स्वीकारियो वियो। क्लेश, अत्याचार ऐं दिल जो दुखणु इहो हुयो। पर हुननि वटि पवित्र आत्मा जो आनंद बि हुयो। इहा ज़िंदगीअ जी खटास ऐं मिठास आहे, खटी मिठी गोरीअ वांगुरु। हिकिड़े मसीह जे ज़िंदगीअ में उहा खटाइप या कड़वाहट थी सघे थी, पर साॻे ई वक़्त ते उहो पंहिंजे दिल में ऐं ज़िंदगीअ में मिठास अनुभव करे सघे थो। हिकिड़े प्रचारक ॿुधाई त हुन खे हिकिड़ी मशहूरु काव्य लेखिका खे बाप्तिस्मो ॾियण जो विशेष अधिकार मिलियो। हुन जो बाप्तिस्मो हिकिड़े वॾे स्नान जे टब में कराइणो पियो, छो त हुन वक़्तु उहे ॿियो किथे कोन पिया वञी सघनि। जंहिं क्षण ते प्रचारक हुन खे बाप्तिस्मो ॾियण लाइ हथ लॻाई त उहा ज़ोर ज़ोर सां चीखण चिलाइण लॻी, छो त उहा ॾाढी पीड़ा ऐं क्लेश सहन करे रही हुई। पोइ हुन प्रचारक खे पंहिंजी आख़िरी किताब ॾिनई, जंहिंजे शीर्षक जो सिंधीअ में अनुवाद हीअं थींदो, दिल ऊचो झलियल। तीव्र इंसानी पीड़ा में हूंदे हुन वटि पंहिंजे ज़िंदगीअ में प्रभुअ जो आनंद हुयो। प्रचारक ॿुधाई त हुन खे सेखारण खां वधीक त उहो ई हुन जी ज़िंदगीअ मां सिखी रहियो हुयो। अहिड़े मसीही विश्वासियनि खे ॾिसणु अद्भुत आहे जेको क्लेश में आहिनि ऐं त बि प्रभुअ में ख़ुशी मनाए सघनि था। क्लेशनि में सिर्फ़ु प्रभु जो आनंद असांखे ख़ुशी ॾेई सघे थो। अगरि प्रभु तव्हांजे जीवन जे मथां राज करे रहियो आहे त उहा ख़ुशी तव्हां महसूसु ज़रूरु कंदव। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसिताईं प्रभु तव्हांखे आसीसित करे।